हाँ मैं गुल्ला बेखबरदार हाणे तुझी तबीयत कीअं हाणे अॻु खां बहितर आहे। जरा जी बाबा। तव्हां घणी खन हली ॿाहिरि खिटियो मां पियो त मां हिन माईअ सां 2-3 मिंट दिलि जा हाल अहवाल ओरे वठां। बाबा ॾींहं त हाल अहवाल भला न अची ॾाढी रे माई सां लेन देन लाइ खेर त अथई। अरे तूं जेका इहा बकवास करींदो न मां हिते ॿुधां पियो बेतिन खे बि कनि आहिनि। ठीक है। उते कंहिं बि बकवास जो हाणे को असर कोन थो पवे। तव्हां पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कयो। न मुंहिंजो को बि मक़सदु कोन्हे। मां त सिर्फ़ु तुंहिंजे दिलि जो इरादो पुछण जे लाइ आयो। इरादो तूं मूं अञा नाहे मटायो, बसि ख़ामोश थी वई आहियां। हा बिल्कुलु तो सही चयो त ख़ामोश रहण में सभिनी जी भलाई आहे। पर माई ॿुधो अथमि त अधीअ तोखे लखनि जी लालच ॾेई तोखे इन रस्ते ते लॻाए छॾियो आहे त मुंहिंजे मथां तूं कूड़ा इल्ज़ाम हणी तूं ई अधी कर्जी मूंखे फसायो। ईअं आहे न? हक़ीक़त इहा आहे त हसीना बेगम चाहे थी त तोखे चाकर ख़ान जे हथां माराए छॾे, पोइ वरी चाकर खे जाबर जे हथां माराए ऐं जाबर खे पाण मारे हसीना हिते अकेली राज करण थी चाहे। मस मस असांजे घर भुली आई आहीं। अदी मां त भुलिजी आई आहियां, पर तूं त भुलिजी बि असांजे घर में पेर नाहे रखियो। ऐं अचण लाइ त दिलि ॾाढी सटूं खाईंदी आहे, पर असांजे छोकिरनि जो हिक ॿिए खे बूथ वणे ई कोन थो त केरु वठी अचे थो ॾे। छोकिरनि जा हिक ॿिए खे मुंहं न आहिनि वणंदा, इन करे त मां हिते आई आहियां त जीअं नफ़रतूं ख़तमु थी वञनि। काश असांजे हिक ॿिए जे घर अचण सां असांजे बचनि जी दिलनि जूं नफ़रतूं ख़तमु थियनि हा त मां बि ज़रूरु तुंहिंजे घर अचां हा। अदी मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं असां पाण में गॾिजी वञूं त इहे नफ़रतूं छो न ख़तमु थी वेंदियूं। गॾिजी वञण मां तुंहिंजी कहिड़ी मुराद आहे अदी? अदी मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे असां पाण में गॾिजी मिट्री कयूं। मिट्री? अदी जेकॾहिं तूं पंहिंजी न्याणीअ जो संग मुंहिंजे पुटु सिकुअ लाइ ॾे त बदे में मां पंहिंजी धीअ जो संग तुंहिंजे पुटु गुरशेर लाइ ॾियां। जेकॾहिं हीअ मिट्री थी वई न त पुराणियूं सभु नफ़रतूं धोपिजी वेंदियूं। ऐं अदी तो इहा ॻाल्हि त लख जी कई आहे, पर छा कयां, मूंखे पुट ऐं हिन मुड़ुस सां सलाह त करणी पवंदी न। तकड़ि त भेण मूंखे बि न आहे। तूं हिकु ॾींहुं ॿ ॾींहं भली तूं आराम सां सलाह कर। जेकॾहिं तुंहिंजा छोकिरा ऐं मुड़ुस राज़ी थियनि था त मुंहिंजो दर तुंहिंजे लाइ खुलियल आहे, तूं वणंदी अची ॾेई वञजांइ। ज़रूरु अदी ज़रूरु, मां सलाह कयां पोइ वरंदी ॾेई वेंदीसांइ। मूंखे पूरी उमेद आहे त तूं हिन मिट्रीअ जे लाइ पंहिंजे छोकिरनि ऐं पंहिंजे मुड़ुस खे ज़रूरु राज़ी कंदीअ। मालिक भलाई कंदो, जंहिंमें भलाई हूंदी उहो ई थींदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।